कोरोना वबा जी सूरत हाल में यूनिवर्सिटीज़ पारां हलंदड़ ऑनलाइन क्लास शागिर्दनि खे लाभ न ॾेई सघिया। जामशोरे में स्टूडेंट प्रोग्रेसिव अलायंस पारां ॻरियुनि फीसुनि ऐं ऑनलाइन क्लासिस हलाइण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते शागिर्दनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असीं बुनियादी तौर ते ऑनलाइन क्लास के खिलाफ़ न आहियूं, पर असीं चवंदा त पाकिस्तान जहिड़े मुल्क में या सिंधी समाज हिते नेटवर्क जो काफ़ी मसलो आहे। शागिर्द जेको आहे उहो ग़रीब आहे, काफ़ी कारोबार जेको आहे धकु लॻी चुको आहे, हारी तबिके खे जेको आहे मार्केट ख़तमु करे चुको आहे। त उन सूरत हाल में जेको आहे 300 रुपए जा पैकेज ऐं 100 बि असांखे ऑनलाइन क्लास काफ़ी सम्झ में नथो अचे। अधु क्लास जेको आहे हली थो वञे, उन खां पोइ सम्झी सघूं था। त इन में असांजो मुतालो इहो आहे त शागिर्दनि खे जेको आहे उहो ऑनलाइन क्लास या त सहूलियतूं जेके आहिनि उहे समूरियूं मुहैया कयूं वञनि, या ॿी सूरत में जेको आहे उन सिलसिले खे जेको आहे ख़तमु कयो वञे। उन सां असांजी जेको आहे सम्झूं था असांखे का बि शइ जेको आहे सम्झ में यूनिवर्सिटी पारां एतिरियूं ॻरियूं फीसूं बिना कंहिं रिलीफ जे शागिर्दनि मथां मड़ियूं वियूं आहिनि, उहे शागिर्द अफोर्ड नथा करे सघनि। उन सां गॾु गॾु जेके ऑनलाइन क्लासिस वारो ड्रामो शुरू कयो आहे, जेके सिंध जा कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते सिग्नल को चोॾींहं जे चंड वांगुरु नज़र ईंदा आहिनि। ऐं उन सां गॾो गॾु बिना सहूलियतूं मतिलबु न इंटरनेट जा पैकेजिस आहिनि, न के ॿियूं के सहूलियतूं आहिनि। उनजे बावजूदि जेको ऑनलाइन क्लासिस हलायो, उन खां पोइ वरी जेकॾहिं अटेंडेंस घटि आहे त वरी फॉर्म रिजेक्ट थियण जूं जेके आहिनि सो धमकियूं मिलणु। असां हिन सभिनी अमल जी मज़म्मत कयूं था ऐं असांजा इहे मुतालबा आहिनि त असांजूं जेके फीसूं आहिनि उहे माफ़ु कयूं वञनि ऐं पहिरियां सहूलियतूं मुहैया कयो, उन खां पोइ ऑनलाइन इंतिज़ामिया जी इहा ना हली आहे जेको स्टूडेंट जे मथां जेको आहे न एॾियूं बिना रिसोर्स जे जेको आहे बिना रिसोर्स जे जेको असांजी मड़ियूं पियूं थी वञनि। असां चवंदा त इहे असांजे मुस्तक़बिल खां मज़ाक़ आहे ऐं असांजूं जेके आहिनि फीसिस माफ़ु कयो हिन वबा जे टाइम में जेको ऐं उन्हनि खे इहे डिवाइसिस ऐं जेके रिसोर्सिस आहिनि मुहैया कया वञनि त जीअं उहो क्लास वठी सघे। शागिर्दनि यूनिवर्सिटियुनि जे इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त कोरोना वबा जी सूरत हाल में संदन फीसूं माफ़ करे ऑनलाइन क्लास वठण जे लाइ खेनि सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। कैमरामैन राशिद नवाणी सां गॾु रहमान मेमन, टाइम न्यूज़, जामशोर।